अवाकी ख़बरनि पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु सॾाए वरितो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि सॾायल काबीना जे इजलास जी 8 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। एंटी नार्कोटिक्स डिवीज़न के घरू वज़ारत में शामिल करण, एविएशन के दिफ़ा वारी डिवीज़न ऐं पब्लिक प्रोक्यूरमेंट रूल्स में नई शिक शामिल करण की मंजूरी एजेंडा में शामिल है। अवांखे आगाह कयूं पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु सॾाए वरितो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि सॾायल काबीना इजलास जी 8 नुकाती एजेंडा जारी कई वई। अवाकी ख़बरनि पिया वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास सॾाए वरितो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि सॾायल काबीना जे इजलास जी 8 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया एंटी नार्कोटिक्स डिवीज़न के घर वज़ारत में शामिल करण, एविएशन के दिफ़ा वारे डिवीज़न ऐं पब्लिक प्रोक्यूरमेंट रूल्स में नई शिक शामिल करण की मंजूरी एजेंडा में शामिल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु सॾाए वरितो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि सॾायल काबीना इजलास जी 8 नुकाती एजेंडा जारी कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु सॾाए वरितो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि सॾायल काबीना इजलास जी 8 नुकाती एजेंडा जारी कई वई। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। इस्लामाबाद का ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद है। जी नज़ीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वफ़ाक़ी काबीना इजलास कुछ देर खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे सदारत हेठि शुरू थियण वारो आहे। जॾहिं त वफ़ाक़ी काबीना जे इजलास जी जेकी 8 नुकाती एजेंडा आहे उहा जेको आहे सो उन 8 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो। जॾहिं त अॼु सभ खां वधीक जेको वफ़ाक़ी काबीना जे इजलास में गौर वीचार कयो वेंदो, जेको ख़ासि तौर ते हुकूमत ऐं पीटीआई जे विच में जेके ॻाल्हियुनि वारो जेको मरहलो हलंदड़ हो ऐं रुकिजी वियो, उन मरहले खे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे शुरू करण जे हवाले सां बि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में गौर वीचार कयो वेंदो। छो जो इन खां अॻु में जेको वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो उन में वाज़ह तौर ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे वफ़ाक़ी काबीना जे मेंबरनि इन ॻाल्हि खां आगाही ॾिनी हुई त जेके पीटीआई जी कमेटी जोड़ियल आहे उहा जेको आहे सभ खां पहिरीं लिखत में जेके मुतालबा आहिनि उहे पेश करे उन खां पोइ जेको आहे सो ॻाल्हियूं जेको आहे सो हुकूमत खे पीटीआई जे कमेटी सां करणु घुरिजे। इन मामले ते बि अॼु तफ़सीली जेको आहे सो काबीना जे इजलास में गौर वीचार कयो वेंदो ऐं उन सां गॾोगॾु ख़ासि तौर ते जेको करम वारे वाक़िया साम्हूं थियो हो उन हवाले सां बि गौर वीचार कयो वेंदो ऐं ख़ासि तौर ते मुल्क में जेके हिकु दफ़ो ॿीहर जेके दहशतगर्दीअ जूं कार्रवाई थी रहियूं आहिनि उन हवाले सां अमन अमान खे बरक़रार रखण जे लाइ वफ़ाक़ी घरू खाते जो वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां अॼु जेको आहे सो जेकी रिपोर्ट आहे उहा पिणु अॼु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पेश कई वेंदी। वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म हाउस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि कुझु ई देरि खां पोइ शुरू थियण वारो आहे, जंहिंमें 8 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो। जी ठीक है नज़ीर, अवां जी मेहरबानी।